लतीफ़ जी शाह सचल स्वामी जी बोली नव न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इंटरनेशनल वुमेन्स डे जूं अव्हां सभिनीनि खे दिलि जे गहराइनि सां वाधायूं हुजनि। अॼु हिंद ऐं सिंध जे चइनि शख़्सियतुनि खे अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सिंध जी डॉक्टर इरफाना मला आलमी ॾियारे सां उन जे सिलसिले में अव्हां सां मुखातिब थींदी। अदबी गुलशन प्रोग्राम तहत हमीदा काजी साहिबा पंहिंजूं कविताऊं पेश कंदी ऐं भारत जी राजधानी दिल्ली जी शालिनी सागर अव्हां जी ख़िदमत में वुमेन्स डे जे हवाले सां पंहिंजी कविता पेश कंदी। सिंध जी असांजी कहाणीकारा पंहिंजूं ॿ मिनी कहाणियूं शुगुफ्ता शाह अव्हां जे ख़िदमत में पेश कंदी। पंहिंजे महिनत ऐं लगन सां इहे अॻिते वधियूं आहिनि ऐं मूंखे बि ज़िंदगीअ में कई चैलेंजिस ऐं ललकारुनि सां मुंहुं मुक़ाबिल थियणो पियो। जॾहिं ऑल इंडिया रेडियो जे पॾही नशियात में नौकरी करणु शुरू कई त विख विख ते ललकारुनि सां मुंहुं मुक़ाबिल थियणो पियो। उन्हनि आज़माइशुनि मां गुज़रण वक़्तु मां हीअ कविता लिखी। इहा मुंहिंजी पहिरीं कविता आहे। ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पए। ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पए। हवस जूं निगाहूं हया जे दामन खे तार तार थियूं कनि। मां पंहिंजी पाक दामनी जो कंहिं कंहिंखे यकीन ॾियारायां। मां पंहिंजे पाक दामनी जो कंहिं कंहिंखे यकीन ॾियारायां छो त मां कलयुग जी सीता आहियां। जॾहिं सतयुग जे सीता खे बि अग्नि परीक्षा ॾियणी पई मां त कलयुग जी सीता आहियां। मां त कलयुग जी सीता आहियां। इन खां पोइ जॾहिं असां सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल लिटरेरी ऑर्गेनाइज़ेशन माबी जो पायो विधो ऐं उन जे ज़ेर सां असां इंटरनेशनल 6 सेमिनार कयासीं। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिंद ऐं सिंध जे लतीफ़ जे पांधीड़नि जे सहकार सां असांखे कामयाबी मिली जेको हिकिड़ो तारीख़ी रिकॉर्ड आहे। ऐं हींअर हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। रानी करना कथक नृत्यंगना उन जे कथक नृत्य जी हिकु झलक अव्हां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। जिए लतीफ़ जिए शाह सचल स्वामी जी बोली इंटरनेशनल वुमेन्स डे जे सिलसिले में नव न्यापो जी अदबी गुलशन जे ख़ासि प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख सहन। औरत चाहे हिंद जी हुजे या सिंध जी या बिलायत जी, पंहिंजी मंज़िल माणण लाइ औरत खे मर्दनि जे भेट में वधीक जुस्तजू करणी थी पवे ऐं आज़माइश मां गुज़रणो थो पए। सिंधी औरत दुनिया जी कंहिं बि औरत या मर्द खां पुठिते नाहे। पंहिंजे माशरे ऐं हालतुनि जे मद्देनज़र जेको किरदारु अदा करे रही आहे सो क़ाबिले तारीफ़ आहे। तारीख़ गवाह आहे त सिंधी औरत चाहे आज़ादी जी हलचल हुजे या तालीम ऐं अदब जो खेत्रु हुजे पाण मुखियो आहे। सियासत में दादी ॼेठी सिपाही मलाणी, तालीम जे खेत्र में मां हरिदेवी पी वासवाणी 16 सालनि जी ॼमार में हैदराबाद सिंध जे मीरा गर्ल्स स्कूल जे प्रिंसिपल जो उहिदो बिरांगे खां अॻु संभालियो। लेखिका गुली सदारंगाणी इतिहाद नाबिल लिखी अदबी तारीख़ में अहम जाइ जोड़ी। बिरांगे बाद प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी, दादी सुंदरी ऐं रेडियो नाटकनि जे खेत्र में गोपी मोटवाणी ऐं दीदी पारू चावला खे त शाह जा बैत ऐं ॾोहीड़ा बरज़ुबान यादि हूंदा हुआ। संगीत के क्षेत्र में पद्मश्री शांति हिरानंद, भगवंती नावाणी, कमला केसवाणी, आबदा परवीन, डेजी ज़रीना बलोच ऐं नृत्य के क्षेत्र में रानी करना
ऐं अनिला सुंदर। रेडियो टीवी जे खेत्र में सिंध जी साइण महताब अकबर राशिदी, शाइरा नूरुल हुदा शाह, लेखिका डॉक्टर फहमीदा हसन दुनिया जे शाइराउनि जी शाइरी चूंडे करे अहम रिकॉर्ड पेश कयो आहे। वूमेन पब्लिशर तौरु नारी पब्लिकेशन जी मोहतरमा नज़ीर नाज़, जंहिं हिंद सिंध जे केतिरनि लेखकनि जा किताब पब्लिश कराया आहिनि। बेशुमार औरतूं आहिनि जिन ते असीं नाज़ करे सघूं था। अवां जी ख़िदमत में चइनि शख़्सियतुनि खे अॼु पेश करे ॾिया आहियूं जिन मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदे महिनत ऐं लगन सां पंहिंजे शऊर ऐं तख़लीक़ी पुरे सां अहम जाइ जोड़ी आहे। औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कंदड़ तालीमदान डॉक्टर इरफाना मल्लाह कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जामशुरे में प्रोफेसर आहिनि। वुमेन एक्शन फोरम हैदराबाद जे फाउंडर बि आहिनि। इरफाना मल्लाह जो किताब पब्लिशिंग जे मरहले में आहे। दुनिया जे अलॻि अलॻि मुल्कनि में न सिर्फ़ु औरतुनि जे मसइलनि ऐं हक़नि खे ज़ोरदार नमूने आलमी प्लेटफॉर्मनि ते उतारियो आहे, पर 15 मुल्कनि में सेमिनार में पंहिंजा मक़ाला पेश कया आहिनि ऐं सुजन मां पोस्ट डॉक्टरेट बि कई आहे। इरफाना मल्लाह औरतुनि जे आलमी ॾियारे जे सिलसिले में नओं न्यापो में पंहिंजा वीचार असां सां वंडे रहिया आहिनि। इन खां अलावा अदबी गुलशन प्रोग्राम में भारत जे राजधानी जी शालिनी सागर, जंहिंजो वास्तो इलेक्ट्रॉनिक मीडिया सां आहे, उहा पंहिंजी कविता पेश कंदी। ॿिए तरफ़ सिंध जी तालीमदान हमीदा काज़ी पंहिंजूं 2 नज़मूं अदबी गुलशन प्रोग्राम में वंडे रहिया आहिनि। नओं न्यापो जे कवर ते वुमेन पावर वारी तस्वीर में हमीदा काज़ीअ तरफ़ां ख़ूबसूरत रंग भरियल आलमी ॾियारे जे सिलसिले में असां लाइ सुहिणी सौगात आहिनि। शाइरा, तालीमदान, नाविल निगार ऐं आर्टिस्ट शगुफ्ता शाह पंहिंजूं 2 मिनी कहाणियूं पेश कंदा ऐं पंहिंजे फ़न जे बारे में बि असांखे ॿुधाईंदा। नओं न्यापो में वुमेन एक्शन फोरम जी फाउंडर प्रोफेसर इरफाना मल्लाह मेल डोमिनेटेड वर्ल्ड में औरतुनि जे अॻिते वधण जूं राहूं रोकण ऐं एक्सप्लॉइटेशन ऐं ॿियनि दुश्वारियुनि जो बयानु करे रहिया आहिनि। अव्हां सां मुखातिब आहिनि डॉक्टर इरफाना मल्लाह। हक़ मौजूद मार्च पूरी दुनिया में औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां मल्हायो वञे थो ऐं ख़ासि तौर ते 8 मार्च शिकागो जे उन्हनि मज़दूर औरतुनि जे जिदोजहद जे भेटा तौरु पूरी दुनिया में औरतूं मल्हाइनि थियूं। उहे औरतूं जेके पिदरशाही समाजी ढांचे में पंहिंजे तबक़ाती मतभेद खां हटी करे पीसजनि थियूं, उहे औरतूं जेके मज़दूर आहिनि, उहे औरतूं जेके हारियाणियूं आहिनि, उहे औरतूं जेके नौकरी पेशा आहिनि ऐं उहे औरतूं जेके अमीर तबक़े सां तालुक़ु ज़रूरु रखनि थियूं पर हुननि जी पंहिंजी तबक़ाती तौर ते का बि हैसियत न आहे, उहे सभु औरतूं 8 मार्च जे हवाले सां पंहिंजे फ़र्द जी हैसियत में हिकु आज़ादु शहरीअ जी हैसियत मञण लाइ आवाज़ उथारनि थियूं। छो त मार्च जे महीने खां हटी करे बि अगरि असां ॾिसूं था त हीउ जेको समाजी ढांचो आहे जंहिंखे पिदरशाही समाजी ढांचो चयो वञे थो, उन में औरत ऐं मर्द लाइ ॿिटा मयार आहिनि। अख़लाक़ी क़दुरु हुजनि, समाजी क़दुरु हुजनि, मुआशरती रवैया हुजनि, रीतूं हुजनि, रस्मूं हुजनि, मज़हबी क़दुरु हुजनि, तोड़े रियासती इदारा हुजनि, हर सतह ते औरत खे जिन्स जे बुनियाद ते उन सां इस्तेसाल कयो वञे थो। उन जी हैसियत ॿिए दर्जे जे शहरी जी रहे थी। इवन इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो आइन जंहिंमें बराबरी जी ॻाल्हि थियल आहे त सभु औरतूं ऐं मर्द जिन्स जे बुनियाद ते का तफ़रीक़ कोन्हे का, आइन में बराबरि जा शहरी आहिनि, पर उन आइन में बि को बि औरत पाकिस्तान जी सदर नथी थी सघे, छो त उते वाज़े तौर ते लिखियलु आहे त सिर्फ़ु को मुस्लमान मर्द ई पाकिस्तान जो सदर थी सघे थो। त इहा जेका हिकु मख़सूस तरीक़े सां औरतुनि खे एक्सक्लूड कयो वञे थो। अगरि हू बराबरि जी शहरी आहे, अगरि बराबरि जी इंसान आहे ऐं हिन मुल्क जे आइन में उनखे उनजी बराबरी तस्लीम कई वई आहे, हिन मुल्क जे आइन में इहा ॻाल्हि तस्लीम कई वई आहे त जिन्स जे बुनियाद ते को बि इस्तेसाल न थींदो, त उनजे बावजूदि का औरत मुल्क जी सदर छो न थी सघे थी, रियासत जी सरबराह छो न थी सघे थी। जॾहिं बेनज़ीर भुट्टो हुकूमत जी सरबराह थी हुई त तव्हां ॾिठो हुयो त वॾे पैमाने ते इहा डिबेट हली त छा इस्लाम में का औरत
मुल्क जी सरबराह थी सघे थी। यकीनन इहे ॻाल्हियूं इन लाइ अचनि पियूं त बेनज़ीर हिकिड़ी औरत हुई ऐं उनखे रोकण लाइ कॾहिं मज़हब जो इस्तेमालु कयो वियो, कॾहिं रवायतुनि जो इस्तेमालु कयो वियो, कॾहिं मुआशरती क़दरुनि जो इस्तेमालु कयो वियो। जॾहिं त उहा हिकु वॾे तबिके सां तालुक़ु रखे पई, उनजे बावजूदि बि उनखे उहे सभु तहमतूं, उहे सभु इल्ज़ाम सहणा पिया जेके हिकु आम ॻोठाणी औरत खे सहणा पवनि था। चवण जो मतिलबु इहो आहे त औरतुनि जो जेको इस्तिसाल आहे, औरतुनि जो जेको ढांचो आहे, उहो तबिक़ाती समाज खां मथां आहे। हर तबिके में औरत जो इस्तिसाल मौजूदु आहे, पर सभ खां वधीक जेका औरत इस्तिसाल भोॻे थी उहा औरत आहे जेका इकानमी तौर ते, माशी तौर ते ख़ुदि मुख़्तियार न आहे, जेका डिपेंडेंट आहे, जंहिं औरत खे तालीम जी कमी आहे ऐं तालीम जे कमीअ जे करे औरत जी सिहत, औरत जी मुआशरती जेको हैसियत आहे ऐं मुआशी हैसियत आहे उहा घटि थिए थी। तंहिं करे उहा औरत सॼो जो सॼो मर्द ते इन्हिसार करे थी, पंहिंजे रोज़ी रोटीअ लाइ, पंहिंजे सिहत लाइ, पंहिंजी शख़्सियत लाइ। ऐं उहा ई औरत मारी वञे थी, कारी करे कॾहिं मारी वञे थी, कॾहिं घरेलू तशदुद जो शिकार थिए थी, जंहिंखे असां हमेशह सम्झंदा आहियूं त इहो प्राइवेट मैटर आहे, हीउ वाहिद तशदुद आहे। हिकिड़ो रियासती तशदुद जॾहिं थाणनि में तशदुद कयो वेंदो आहे त उनखे तशदुद न सम्झो वेंदो आहे। ॿियो जेको घर जे अंदरि औरत तशदुद कयो वञे थो, ऐं तशदुद सिर्फ़ु जिस्मानी कोन्हे को, तशदुद ज़हनी बि हूंदो आहे, उनखे बि तशदुद न सम्झो वेंदो आहे, उनखे प्राइवेट ऐं ख़ानदान जो मामिलो सम्झो वेंदो आहे। जॾहिं को मर्द ॿिए मर्द खे घिटीअ में मारींदो आहे त केरु न चवंदो आहे त हिननि जो ख़ानदान, भली ॿ भाइर ई विढ़ंदा हुजनि, केर बि न चवंदो आहे त इहो ख़ानदान जो मामिलो आहे। पर जॾहिं हिकिड़ो भाउ पंहिंजी भेण खे, हिकिड़ो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे ऐं हिकिड़ो मिटु माइटु पंहिंजी घर जी औरत खे मारींदो हूंदो त ओॾीमहिल फ़ौरन माण्हू परते हटी वेंदा, इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते अॻियां न वधंदा त हीउ हिननि जो ज़ाती मामिलो आहे। त उन मां ई तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त नंढा नंढा मुआशरती रवैया, नंढा नंढा अख़लाक़ी क़दर, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं गैर इरादी तौर ते जेके मुआशिरो नॉर्मल ऐं नेचुरल सम्झे थो, उहो कीअं जिन्स जे बुनियाद ते औरत जो इस्तेसाल कनि था, कीअं उन जे ख़िलाफ़ु हर क़िस्म जे रवैये खे जस्टिफाए कनि था, कीअं उन जी हैसियत समाज में घटि रखनि था। ऐं 8 मार्च जे हवाले सां उहे औरतूं उन्हनि सभिनी रवैयनि ते खुली ॻाल्हाइनि थियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कनि थियूं। उन्हनि जो हिकिड़ो ई नारो हूंदो आहे, पूरे पाकिस्तान में इन हवाले सां तमामु वॾे पैमाने ते औरत मार्च थिए थो, उन में सिर्फ़ु एतिरो ई नारो आहे त बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी आज़ादु फ़र्द जेतिरी, त जेको हिन समाज में कंहिं बि आज़ादु फ़र्द जो स्टेटस आहे, हिन समाज में जेके हिकु फ़र्द खे आइनी हक़ आहिनि, हिन समाज में जेतिरा शहरी हक़ आहिनि फ़र्द जा, उहे ई हक़ हिकु औरत खे बि हिकु फ़र्द जी हैसियत में मिलणु घुरिजनि। जिन्स जे बुनियाद ते उन सां का बि तफ़रीक़ न थियणु घुरिजे, उहा पाकिस्तान जे आइन में हुजे या घरेलू जेका घर जे अंदरि निज़ाम आहे उन में हुजे, उहा ख़तमु थियणु घुरिजे। औरत हिकिड़ी बासलाहियत, बाशऊर, बाअख़लाक़ फ़र्द आहे हिन समाज जी, ऐं उहा हिन समाज में एतिरो ई मुतहरिक किरदारु अदा करे सघे थी जेतिरो मर्द करे रहियो आहे। दर हक़ीक़त औरत 13 किरदारु अदा कंदी आहे, छो त औरत जे मथां घर जी ज़िमेवारी बि हूंदी आहे। औरत नौकिरी करे थी तॾहिं बि ॿिटी ज़िमेवारी संभाले थी, ॿार पाले थी, घर संभाले थी, घर जो कमकार करे थी, रिश्ता नाता संभाले थी, मिट माइट संभाले थी, उन खां पोइ हू घर जो मुआशी ॿार बि खणे थी। त औरत जेका एॾा ॿार खणे पई, जेके एतिरियूं मल्टीपल फ्रंट्स ते पंहिंजे पाण खे मञाए बि रही आहे ऐं पंहिंजे पाण खे मञाइण लाइ जाखोड़ बि करे रही आहे, उन जाखोड़ खे, उन जी जिदोजहद खे यकीनन असांजा केतिरा ई बाशऊर फेमिनिस्ट मर्द सलाम बि कनि था, पर असां सम्झूं था त हीअ जिदोजहद अञा डिघी आहे, अञा मुआशिरे औरत खे हक़ीक़ी मक़ाम ॾियण खां इनकारी आहे। अञा बि समाज में मज़ाहमत आहे, कॾहिं मज़हब इस्तेमालु थिए थो त कॾहिं रीतूं रस्मूं इस्तेमालु थियनि थियूं, ऐं समाज इहो सम्झण खां क़ासिर आहे त हीउ जेको समाज आहे उहो इंसान ठाहियो आहे। जीअं त हीउ समाज इंसान ठाहियो आहे, तीअं ई इंसानी इर्तिका जे अमल जे नतीजे में हिन समाज में तब्दीली ईंदी, पर जेका जिदोजहद कबी, जाखोड़ कबी, त उहो जेको सदियुनि जो अमल आहे उहो चंद सालनि ताईं महदूद थी सघे थो। रियासती तौर ते जेकॾहिं कानून साज़ी थिए थी, पॉलिसीज़ ठहनि थियूं, हुकूमती तौर ते मुआशरती सतह ते अगरि तहरुक अचे थो त चीन खे पंहिंजे समाज खे तब्दील करण में कोई 70 साल मुश्किल सां लॻा आहिनि, त
त पाकिस्तानी समाज बि तब्दील थी सघे थो ऐं असांजूं औरतूं बि जेको ॾाढी जाखोड़ सां पंहिंजी अध खां वधीक जेका एनर्जी ऐं कुवत आहे रुगो फज़ूल क़िस्म जे रीतियुनि रस्मुनि जी जकड़ सां विढ़ंदे सिर्फ़ु कनि थियूं उहा पॉज़िटिव एनर्जी हिन मुआशिरे में तब्दीली हकारी तब्दीली ऐं तरक़ीअ लाइ इस्तेमालु कंदियूं। तंहिंजे करे असां हिकु दफ़ो वरी सभिनी खे इहा गुज़ारिश कंदासीं त औरतुनि जे हक़नि जे जिदोजहद में शरीक थियो ऐं औरतुनि जे हक़नि जी जिदोजहद जिथे बि थी रही आहे जेकॾहिं तव्हां शरीक नथा थी सघो त असां सम्झूं था तव्हांजो उन्हनि जे लाइ जेको आवाज़ु आहे उन जी बि वॾी हैसियत ऐं वॾी माना आहे। तव्हां सभिनी सरतियुनि खे सुर्ख सलाम जीए औरत ऐं हमेशह असांजो इहो नारो रहियो आहे त जीए औरत ऐं सदा जीए। हमीदा काज़ी कल्चर में मास्टर्स करण खां पोइ सिंधी अदब में पोजीशन सां मास्टर कई। शिकारपुर खां नौकरीअ जो आगाज़ कयो ऐं कोटड़ी गर्ल्स कॉलेज मां एसोसिएट प्रोफेसर तौरु रिटायर कयो। संदसि कहाणियूं, नसरी नज़्म, ख़ाका ऐं मकाला छपिजी चुका आहिनि, तर्जुमा बि कया आहिनि। नायाब अख़बार जे सरतियुनि वारे सुफ़े जी एडिटिंग बि कई ऐं हिलाल पाकिस्तान जे सुगड़ियुनि सथ, अवामी आवाज़ जे सूरमी ऐं महिराण पारां अदबी मवाद बि सहेड़ियो आहे। इंटरनेशनल सचल कांग्रेस शेख हयाज़ कॉन्फ्रेंस में मकाला पेश करे चुका आहिनि। खेसि तनवीर अब्बासी अवॉर्ड शाह लतीफ़ यूनिवर्सिटी तरफ़ां शेख अयाज़ ते तहक़ीक़ी कम लाइ मञता तौरु शील्ड सां बि नवाज़ियो वियो आहे। सक़ाफ़त खाते तरफ़ां शेख अयाज़ ते तहक़ीक़ी कम करण ते फ़न ऐं शख़्सियत ते किताब। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि केतिरा मान सम्मान खेनि अता कया विया आहिनि। अमृता प्रीतम जे किताब जो तर्जुमो बि कयो आहे। नओं न्यापो में औरतुनि जे आलमी ॾियारे जे सिलसिले में पंहिंजूं 2 नज़मूं पेश करे रहिया आहिनि। जियदान नज़्म में फरमाए थी, इल्मी मकतब, सिख्या घर, पनाह गाहूं या अज़ाब खाना कोस घर, जंहिंमें खून ख्वार भगड़ मुख़्तलिफ़ उहिदनि जा मास्क पाए शराफ़त जा रूप सजाए वेठा ज़ुल्मी रांदि रचाइनि। ऐं ॿी नसरी नज़्म जलावतनी ऐं सज़ा में फरमाए थी, मुंहिंजे हथ में कलम अंधे समाज जे रस्मुनि ऐं रवाजुनि खे ख़तमु करण ख़ातिर ॼणु तलवार आहे। इन खे फुरे ॾूर किथे आसमान में उछलायो वियो आहे। अचो त संदसि नसरी नज़्म ॿुधो। हमीदा काज़ी साहिबा। मां हमीदा काज़ी अवां सभिनि सां सिक भरे सलाम सां हाज़िर आहियां। नओं न्यापो जे अदबी गुलशन वसीले हिंद सिंध जे सुखनवर सगारनि साहतकार सरतियुनि खे औरतुनि जे आलमी ॾियारे जूं मुबारकूं ॾियां थी। औरत अध काइनात आहे, पर हिन अध काइनात सां धरतीअ जे ॻोले ते जेको ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं थियनि पियूं उन्हनि खे कमज़ोरी न पर सघ बणाए असां सभिनी खे अॻिते वधिणो आहे। इन ॾियारे जे मुनासिबत सां अॼोके अदबी गुलशन में मां पंहिंजा अहसास हिननि 2 नज़मुनि जे सूरत में अवां सां वंडे रही आहियां। मुंहिंजे पहिरें नज़्म जो उनवान आहे जियदान। न्याणियुनि जा रवा या फाईअ जा फंदा, यूनिवर्सिटियुनि समेत स्कूल या कॉलेज, इल्मी मकतब, सिख्या घर, पनाहगाहूं या अज़ाब खाना या वरी कोस घर, जंहिंमें खून ख्वार भगड़ मुख़्तलिफ़ उहिदनि जा मास्क पाए शराफ़त जा रूप सजाए वेठा ज़ुल्मी रांदि रचाइनि, सच ऐं सिज खे भूंडा ॾींदे ठाह ठॻीअ जा वेठा ठाहिनि। तिन खे अॼु निर्वार करे को न्याणियुनि खे जियदान मिले को, न्याणियुनि खे जियदान मिले को। मुंहिंजे ॿिए नज़्म जो उनवान आहे जलावतनी ऐं सज़ा। मां
परे, तमामु परे बयाबाननि ऐं सहराउनि जे वीरानुनि में पंहिंजे घर खां, पंहिंजे सुकून खां दूर, घणो दूर जिला वतन आहियां। मुंहिंजे हथ में कलम अंधे समाज जे रस्मुनि ऐं रिवाजुनि खे ख़तमु करण ख़ातिर ॼण का तलवार, उनखे फुरे दूर किथे आसमाननि में उछलायो वियो आहे ऐं उहा ई तलवार, उहो ई कलम मुंहिंजे जिला वतनीअ जो हुकुमनामो जारी करे रहियो आहे, या वरी सिर कलम करण जा सांबाहा। शालिनी सागर कहाणीकारा, मज़मून निगार ऐं शाइरा आहे। संदसि कहाणी जी किताब तन्हाई खे दिल्ली सिंधी अकेडमी तरफ़ां अवॉर्ड सां नवाज़ियो वियो। शाइरी जो किताब हौसलो ऐं पराॾो सो सॾु मज़मूननि जो किताब बि पब्लिश थिया अथसि। साहित्य अकेडमी जे संस्कृत जे किताब जो ऐं ॿियो गंगा लहरी संस्कृत जे किताब जो सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। क़ौमी ऐं आलमी सतह ते मुशारनि ऐं कॉन्फ्रेंस में शिरकत करे चुकी आहे। केतिरा प्रोग्राम कंडक्ट कया आहिनि। राष्ट्रपति भवन में कंपेयरिंग कयल संदसि प्रोग्राम खे साराहियो वियो। इलेक्ट्रॉनिक मीडिया सां वास्तो संदसि रहियो आहे। ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरियात जे सिंधी सर्विस में प्रोग्राम प्रोड्यूसर ऐं ट्रांसलेटर अनाउंसर रही चुका आहिनि। औरतुनि जे आलमी ॾियारे जे सिलसिले में वुमेन रिज़र्वेशन ते अव्हां जे आॾो पंहिंजी हीअ कविता पेश करे रहिया आहिनि। शालिनी सागर। नमस्कार। नओं न्यापो हिन प्रोग्राम लाइ अॼु जेका मां पंहिंजी कविता जी चूंड कई आहे, उन आज़ाद नज़्म जो उनवान आहे रिज़र्वेशन। रिज़र्वेशन उनवान मां ई अव्हां सम्झी वेंदा त हीअ कविता कहिड़े मौज़ू ते लिखियल आहे। जॾहिं असीं औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था त उन वक़्तु असीं चवण लाइ चवंदा आहियूं, पर अॼु समाज एॾो अॻिते वधी वियो आहे। उन जे बावजूद बि असीं जॾहिं हक़नि जी ॻाल्हि कयूं था, बराबरीअ जी ॻाल्हि कयूं था, त ओतिरा हक़ औरतुनि खे नथा ॾिना वञनि जेतिरा की हुननि खे मिलणु घुरिजनि। आदि जुगाद खां हूअं असीं ॾिसूं त सौराष्ट्र जे राय ॾियाज ऐं सोरठ जो किसो असीं यादि कयूं त सोरठ जेका आहे सा राजा राय ॾियाज सां गॾु उन तख़्त ते वेहंदी हुई। त इहो थियो बराबरीअ जो हक़ उन वक़्त में, उन दौर में। अर्धनारीश्वर जी असीं ॻाल्हि कयूं था, उन अर्धनारीश्वर बि असांखे इहो ई पैगाम ॾिए थो त औरत ऐं मर्द ॿई बराबरि आहिनि, हिक ॿिए जा संपूर्ण आहिनि। तॾहिं ई असीं उन्हनि जी बराबरीअ जी ॻाल्हि करे सघूं था। पर जीअं जीअं वक़्तु अॻिते वधंदो वियो आहे, तीअं तीअं असांजी ज़हन में, असांजी सोच में हिकु तब्दीली आई आहे। जॾहिं पार्लियामेंट में रिज़र्वेशन जो बिल पास थियणो हुयो त उन वक़्तु ईअं थियो कि हिकु सरकारी कंहिं जेको आहे सो वज़ीर हिकु स्टेटमेंट जारी कई कि औरतुनि खे रिज़र्वेशन जा हक़ मिली विया त उहे कमु न कंदियूं, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे कि औरत हर खेत्र में पंहिंजो पाण निभायो आहे। पोइ चाहे घर जी ज़िमेदारी हुजे, ऑफिस जी ज़िमेदारी हुजे, समाज में जेको ॿियो हुनजो किरदारु आहे उनखे हुन बख़ूबी निभायो आहे। त इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे बेहद ई अफ़सोस थियो, जंहिं मुंहिंजी दिलि खे झंझोड़ियो ऐं इन जे रूप में हिन कविता रिज़र्वेशन जो जनम थियो आहे। त रिज़र्वेशन कविता जा मां अव्हां जे अॻियां पेश करे रही आहियां अॼु जे हिन नओं न्यापो प्रोग्राम लाइ। अॼु मां तोखे सो कॉल्ड रिज़र्वेशन, अॼु मां तोखे सो कॉल्ड रिज़र्वेशन मूंखे दान तौर झोलीअ में विझण खां आज़ादु करियां थी। अॼु मां तोखे सो कॉल्ड रिज़र्वेशन मूंखे दान तौर झोलीअ में विझण खां आज़ादु करियां थी। मां हैरान आहियां तुंहिंजी इन सोच ते, मां हैरान आहियां तुंहिंजी इन सोच ते त तूं अॼु पार्लियामेंट में बिल पेश करे मूं लाइ 33% रिज़र्वेशन महफ़ूज़ करणु चाहीं थो।
मां हैरान आहियां तुंहिंजी न सोच ते त तूं अॼु पार्लियामेंट में बिल पेश करे मूं लाइ 33% रिजर्वेशन महफ़ूज़ करणु चाहीं थो, पर मूं अॼु तोखे इन सो कॉल्ड रिजर्वेशन जे बंधन खां आज़ाद कयो। पर मूं अॼु तोखे इन सो कॉल्ड रिजर्वेशन जे बंधन खां आज़ाद कयो। ज़रा सोच तूं जे मुंहिंजी ममता में बि रिजर्वेशन जो ॿिज हुजे हां। इन ते गौर फरमाईंदा। ज़रा सोच तूं जे मुंहिंजी ममता में बि रिजर्वेशन जो ॿिज हुजे हां त हीअ धरती तो जहिड़नि ॾाढनि मुड़सनि जे ॾाढ खां आज़ाद हुजे हां। त हीअ धरती तो जहिड़नि ॾाढनि मुड़सनि जे ॾाढ खां आज़ाद हुजे हां। मां भेण, मां धीअ, माई जननी, मां भेण, मां धीअ, माई जननी, मूं ई तोखे जनम ॾिनो आ, तूं छा मूंखे ॾींदे? आद जुगाद खां मूं तो लाइ कयो आ, आईंदा बि कंदी रहंदसि। मां धीअ, मां भेण, माई जननी, मूं ई तोखे जनम ॾिनो आ, तूं छा मूंखे ॾींदे? आद जुगाद खां मूं तो लाइ कयो आ, आईंदा बि कंदी रहंदसि। तूं त ख़ुदि मुंहिंजे प्यार, मुंहिंजी करुणा, मुंहिंजी थञ जो कर्ज़दार आहीं। तूं त ख़ुदि मुंहिंजे प्यार, मुंहिंजी करुणा, मुंहिंजे थञ जो कर्ज़दार आहीं। मां महिरबानी ॾींदसि नओं न्यापो प्रोग्राम जी बानी वीना श्रृंगी खे, जंहिं अॼु जे हिन प्रोग्राम में हिन कविता खे पेश करण जो मौक़ो ॾिनो। महिरबानी। जीए लतीफ़, जीए शाह सचल सामियो की बोली। नौ न्यापू जे अदबी गुलशन प्रोग्राम में शुगुफ्ता शाह पंहिंजूं ॿ नंढियूं कहाणियूं पेश करे रही आहे। शुगुफ्ता शाह तालीमदान, कहाणीकारा, नाविल निगार ऐं चित्रकार बि आहे। MA सिंधीअ में ऐं अंग्रेज़ी में डिप्लोमा कयल आहे। हिन वक़्तु सिंधी डिपार्टमेंट जे आर्ट्स ऐं क्राफ्ट जे डिपार्टमेंट जी हेड आहे। संदसि कुझु किताबनि जो ज़िक्र करणु चाहींदसि। जॾहिं टिड़ंदा ॻाढ़ा गुल, बाझाईंदे वरह थिया, कहाणी जो मजमूओ, ख़ाली कैनवास, शाइरी, सफ़र इश्क जो, लिबनान, शाम, इराक, ईरान जे ज़ारतुनि ते लिखियलु सफ़रनामो, ॿारनि जी दुनिया, ॿाराणो अदब, अंकिल आर्थर जूं कहाणियूं, ट्रांसलेशन। शुगुफ्ता शाह न सिर्फ़ु पंहिंजे ब्रश सां चित्र चिटिया आहिनि ऐं पंहिंजे चित्रकारी जे फ़न ते सोलो एग्ज़िबिशनूं बि लॻायूं आहिनि। रेडियो लाइ कहाणियूं बि लिखियूं आहिनि। नओं न्यापो में पंहिंजूं 2 मिनी कहाणियूं पेश करे रही आहे। औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां नओं न्यापो प्रोग्राम में संदसि कुझु चित्र ऐं संदसि फ़न जी झलक बि असीं पेश करे रहिया आहियूं। अचो त संदसि तख़लीक़ी सफ़र में हम सफ़र बणिजो। मां वीना श्रृंगी तेसिताईं अव्हां खां इंटरनेशनल वुमेन डे जूं वाधायूं पेश कंदे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे, साथ सलामत। आऊं आहियां शगुफ्ता शाह, हैदराबाद, सिंध मां। मुंहिंजो तख़लीक़ी सफ़र तस्वीरूं ठाहिण सां शुरू थियो। स्कूल जे दौर खां ई मूं तस्वीरूं ठाहिण शुरू कयूं। जॾहिं कॉलेज में हुयसि त मूं शाह लतीफ़ जे बैतनि ते थींदड़ मुक़ाबले में हिसो वरितो ऐं टीं पोज़ीशन खईं सिंध में। इन मूंखे दिलचस्पी थी त शाह लतीफ़ ते अञा कमु करियां ऐं पोइ मूं शाह जी सूरमीन खे पहिरीं पंहिंजो मौज़ू ठाहियो। शाह लतीफ़ जे सिंधी औरत खे बहादुर ॾेखारियो आहे। शाह लतीफ़ जे सिंधी औरत जे हौसले खे सलाम कयो आहे। शाह लतीफ़ जे 8 मार्च जे औरतुनि जे ॾींहं खां अॻु में ई सिंध में औरतुनि खे मञियो आहे, सिंध में औरतुनि खे ॻायो आहे ऐं उन्हनि खे उहा हैसियत बख़्शी आहे जेका इन खां अॻु में कॾहिं न मिली। बल्कि इन खां अॻु में आउं इहो ई चवंदसि त इन्हनि सूरमीन खे शाह करीम बि ॻायो त असांजो उहे शाइर जेके चयो थो वञे त शायदि सिंध क़दामत परस्त आहे या सिंध का एॾी सुजाग कान्हे। शाह करीम, शाह लतीफ़, सचल जी शाइरी उहा असांखे ॿुधाए थी त हुननि औरत खे अहमियत ॾिनी आहे तमामु घणी, ऐं उहा अहमियत जेके शायदि उन दौर ताईं अञा के ॿिए जॻह ते न मिली हुई।
त हैसियत आर्टिस्ट जॾहिं मूं इहो ॾिठो त ॿिया आर्टिस्ट सिर्फ़ु औरत जो हुस्न जमाल खे मौज़ू ठाहीनि था, या शाइरी में बि घणो करे सिर्फ़ु उन हुस्न जमाल खे पेश कयो थो वञे। तीअं आर्टिस्ट या जेके मुजस्मा साज़ आहिनि उहे औरत जी जिस्मानी सूंहं खे ज़्यादा अहमियत ॾियनि था। पर जॾहिं मूं आर्टिस्ट जी हैसियत सां कमु करणु शुरू कयो त मूं उनखे उन तरीक़े सां पेश कयो त औरत जी अहमियत वाज़े थी। इहो न त फ़क़ति जिस्म आहे, बल्कि इहो ॿुधाइण थो हिकु औरत आहे, उन जज़्बा, उन जा अहसास, उन जी तकलीफ़, उन जा दुख, उन जी बहादुरी, उन जी जदोजहद जेका शाह जी सूरबीन जी सूरत में मुंहिंजे साम्हूं उन वक़्तु हुई। त अहिड़े तरीक़े सां मूं उन मौज़ूअनि ते कमु कयो। अॻिते हली जॾहिं मूं शाह जी सूरबीन खां अलावा बि कमु कयो त मूं जॾहिं लिखणु शुरू कयो त मुंहिंजो मौज़ू औरत ई रहियो। ऐं जीअं तव्हां ख़ुदि हिकिड़ी वर्किंग वूमेन आहियां त मूं इहो महसूसु कयो त जेकी वर्किंग वूमेन आहे उनखे तमामु घणा मसइला थीनि था। असांजी सिंधी कहाणियुनि में या सिंधी अदब में घणो करे बहिराड़ी जा मसइला खयां विया। ख़ासि करे असांजे सिंध में बहिराड़ियुनि जे मसइलनि खे ज़्यादा जेको पेश कयो वियो, जंहिंमें गैरत ते क़त्ल ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया मसइला आहिनि। पर जॾहिं वर्किंग वूमेन जी हैसियत सां मूं महसूसु कयो त औरत जॾहिं ॿाहिरि निकिरे थी त उहो कहिड़ी ॾुखियाईनि खे मुंहुं थी ॾिए। हाणे उनजे मथां घर जूं ज़िम्मेवारियूं माफ़ु नथियूं थियनि, उनखे वधीक कमु करिणो आहे, उनखे ॿाहिरि जूं ज़िम्मेदारियूं पूरियूं करण सां गॾु घर में बि एतिरो कमु करिणो आहे जो कंहिंखे शिकायत जो मौक़ो न मिले त केरु चई सघे त पढ़ियल लिखियल औरत घर नथी संभाले सघे। पोइ इन्हनि ज़िम्मेदारियुनि में, ॿिन्हिनि पासे जी ज़िम्मेदारियुनि में हू तकलीफ़ बि खणे थी, हू ओजागा बि करे थी, हू पंहिंजे ॿारनि खे बि ॾिसे थी। त इहे ई मुंहिंजी कहाणी जा मौज़ू बणिया। जॾहिं मूं लिखणु शुरू कयो त मुंहिंजो मौज़ू ते बि औरत ऐं ख़ासि करे वर्किंग वूमेन हुई। उन्हनि ते मुंहिंजो इलाही लिखियलु आहे, जेको मुंहिंजे ख़्याल सां त सिंधी अदब में अञा ताईं उनखे एतिरो हाईलाइट ॿिए हंधि न कयो वियो हो। त मूं उनखे घणो लिखियो। वरी जॾहिं मूं तस्वीरुनि में बि इहे मौज़ू खयां, घर आहे या घर खां ॿाहिरि ऐं कमु करण जी जाइ वर्किंग प्लेस ते हू हिरासमेंट जो शिकार थी थिए, हू कीअं थी पाण खे बचाए, मुक़दस रिश्ता हुजनि, पाड़े में माण्हू हुजनि, सोसाइटी जा माण्हू हुजनि या कमु करण वारी जाइ ते माण्हू हुजनि, हू पंहिंजो पाण खे कीअं थी बचाए या बचाए नथी सघे, कीअं थी तकलीफ़ मां गुज़रे, या जेकॾहिं मदद चाहे थी त को हुनजी मदद नथो करे। इहे मुंहिंजा मौज़ू आहिनि जिन ते मूं कहाणियुनि खां वठी, मुख़्तसिर कहाणियुनि खां वठी नॉवल ताईं उन में लिखिया आहिनि। इन खां अलावा मूं तस्वीरुनि में गैरत जो नाले ते क़त्ल जो बि ॾेखारियो आहे। अहिड़ा हाञा थियनि बुरे हिन भंबोर में। इहा तस्वीर आहे, इहा ॿुधाए थी त अॼु जे दौर में बि जिते दुनिया एतिरी मॉडर्न थी चुकी आहे ऐं सोशल मीडिया ज़रिए पूरी दुनिया हिकिड़ी ग्लोबल विलेज में तब्दील थी चुकी आहे, उते अञा बि अहिड़ा हाञा थियनि पिया। उन खां अलावा हैरासमेंट जो बि मूं मौज़ू खयो आहे, हैरासमेंट एट वर्क प्लेस। ॿी तस्वीर आहे जंहिंमें इहो ॾेखारियल आहे त हिकिड़ी औरत पीड़ा मां पई गुज़रे, हिकिड़ो बाहि जो मच आहे, हू हुनजे दरमियान बीठल आहे, पीड़ा आहे, अज़ियत आहे। हाणे हू आवाज़ खणे थी ऐं मदद घुरे थी। त असीं ॾिसूं था त जॾहिं हूअ मदद घुरे थी, आवाज़ खणे थी, हू बाहि में सड़े पई, पचे पई, तकलीफ़ में आहे, पीड़ा में आहे, त रवैया कीअं हूंदा आहिनि। सभिनीनि खां पहिरियों उन ते पंहिंजा मिट माइट दरवाज़ो बंदि करे छॾींदा आहिनि त हीअ त अहिड़ी औरत आहे, बदनामी ॾींदी, अहिड़ो क़दम खयों अथसि। चाहे हू पंहिंजे इंसाफ़ लाइ आवाज़ खणंदी हुजे, पर हुनखे आम तौर ते बुरो सम्झियो वेंदो आहे, छो जो असांखे इहो ई सबक़ु ॾिनो वेंदो आहे नंढपण खां वठी त ज़ुल्म सहणो आहे, इहा ई औरत जी वॾाई आहे, उफ़ नाहे करणी, ऐं तव्हांखे ॻाल्हाइणो न आहे, तव्हां जेको बि बर्दाश्त कयो ख़ामोशी सां करियो। पर जेकॾहिं उहा इन खे इनकारी थिए थी त सभिनीनि खां पहिरीं पंहिंजा उन ते दर बंदि कंदा आहिनि। उन खां पोइ उन जा दोस्त आहिनि, हू उनखे ॾिसनि था, तकलीफ़ ॾिसनि था, पर मदद करण खां शायदि क़ासिर आहिनि, त उन अज़ियत त ॾिसनि था पर हू उन मदद नथा करे सघनि। ऐं ॿिए पासे हिकु ॿियूं बि औरतूं आहिनि
जेके एतिरो ख़ौफ़ में ॾिसनि थियूं त हीअ औरत जेका आवाज़ु खणे पई उहा अकेली बीठी आहे, हुन सां को बि कोन्हे ऐं हू पीढ़ा मां पियो गुज़रे, त हू अञा बेहतर ख़ौफ़ में अची थियूं वञनि ऐं हुननि जो पहिरियों हौसलो बि ख़तमु थी थो वञे त जेकॾहिं हीअ एतिरी बहादुरी करे तकलीफ़ मां पियो गुज़रे त असां सां छा थींदो। ऐं उन खां पोइ वरी आहे असांजो माशिरो सभु कुझु ॾिसंदो पियो आहे, सभु कुझु थींदे ॾिसे थो ऐं ख़ामोश तमाशाई आहे। हू कुझु बि नथो करे या कुझु बि नथो करे सघे या कुझु बि नथो करणु चाहे। इहो ई सबबु आहे त अञा असांजी समाज में एतिरी तब्दीली कान्हे आई। इहे आहिनि मुंहिंजा मौज़ू औरतुनि जे हवाले सां कहाणियुनि में ख़ासि तौर ते ऐं मुंहिंजी तस्वीरुनि में। उनवान आहे पनाह। हूअ हिकु मासूम छोकिरी हुई जेका घर जी चौदीवारी अंदरि पाण सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि, नाहकनि, ॾाढ ऐं जबर खां पनाह वठण ख़ातिर इन बंध मां निकिरी उन्हनि सपननि जी साभिया माणण लाइ जेके खेसि हिकु मर्द ॾेखारिया हुआ, उन सां घरां निकिरी शहर जी वुसतनि में गुम थी वई हुई। पर वक़्तु गुज़रण सां गॾु जॾहिं हूअ पेर पिथूं करे चुकी ऐं समाज जे मुनाफ़िक़तुनि, बदसूरतियुनि खे ॾिसी चुकी ऐं सम्झी चुकी त पनाह त घर खां ॿाहिरि बि कान्हे ऐं ईअं पोइ वाॻूं ॾेह जे वर चढ़ंदी वई, तॾहिं क़दम क़दम ते मिलंदड़ भगड़नि खां पनाह फ़क़ति मौत जे मुंहं में ई खेसि नज़र आई। ऐं पोइ संदसि हयाती जो समूरो किताबु हुन साणी लहरुनि में लुड़ी वियो ऐं संदसि ज़िंदगीअ जे आख़िरी बाब जूं आख़िरी सिटूं ॿिए ॾींहं जे अख़बार में हिन रीति छपियूं: काल हिकु नामालूम औरत दरिया में टपो ॾेई पंहिंजे हयातीअ जो अंत आंदो। संदसि शिनाख़्त न थियण सबबु खेसि लावारिस ॼाणाए दफ़नायो वियो। हिकु मुख़्तसिर कहाणी आहे जंहिंजो उनवान आहे चादर ऐं चौदीवारी। पंहिंजे मासूम भेण जे विरासत जे हक़ खे ग़सब करे ज़ात बिरादरी ऐं कूड़ी अना जे वर चाढ़े हुन जी शादी न कराइण ऐं हुन खे पाबंदियुनि में घुटे घुटे मारण बाद हुन खे कफ़न जी अछी उजरी चादर में वेड़े खंडर बणियल पुराणी हवेलीअ अंदरि न्याणियुनि जे क़ब्रिस्तान में दफ़न कराईंदड़ वज़ीर औरतुनि जे हक़नि बाबति कोठायल सेमिनार में महिमान ख़ुसूसी जे तौर ते जोश में तक़रीर कंदे चई रहियो हो: असां सदाईं चादर ऐं चौदीवारी जे तक़दुस खे बहाल कयो आहे ऐं औरतुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ जाखोड़ कई आहे।